तेरा कीअं पे गुज़रे ज़िंदगी? मां आहियां तव्हांजो फेवरेट यूट्यूबर यार मुसल्ली ना काका लगदा तेन किलो मरचां दा खवावणा पवंदा है। तो यार तव्हांखे ख़बर हूंदी त मतलब 2020 ख़त्म थियण ते आहे ऐं 2020 असांजी एॾी फाड़ी जो हर कंहिं खां पुछो बाबा कहिड़ा हाल अथई त हुनजो इहो ई जवाबु हुयो असांजी कोई फाटी पई आहे। यार मूंखे अॼु ताईं इहा ख़बर न आहे पई त असां नओं साल छो मल्हाईंदा आहियूं। त यार मतलब साल खां सवाइ ॿियो कुझु चए थींदो न आहे। हाणे ईअं त न आहे तव्हां सुबुह जो हंगण वञो पेशाब जी जॻह शरबत ऐं टोरे जी जॻह सोन निकिरे माना यार हर भरूं ओ भाई मारो मुझे मारो नहीं ये मजाक हो रहा है। एक सेकंड यार मजाक हो रहा है। कुछ वरी अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके राति जो पार्टी त ज़रूरु करण वेंदा आहिनि पर उन्हनि खे सुबुह जो वरी माला गटर ई नाले मां कढी पंहिंजे घर पहुचाईंदा आहिनि। त उन खां पोइ कुझु अहिड़ा माण्हू बि ईंदा आहिनि जंहिं वटि उन खां पोइ कुझु अहिड़ा माण्हू बि ईंदा आहिनि जंहिं वटि चांहि पीअण जा त पैसा खीसे में हूंदा न आहिनि पर राति जो होटल ते वेही अहिड़ियूं प्लानिंग कंदा त नारायण कागर वेंदासीं हेॾे कंदासीं हेॾे वेंदासीं उन्हनि जा वेठा ख़्वाब ॾिसंदा आहिनि। कौन है ये लोग? कहां से आते हैं? त यार हिकिड़ी मूंखे ॻाल्हि इहा सम्झ में न आहे त जीअं नओं साल शुरू थियो आहे मां सुबुह जो उथियुमि मां जेको मतिलबु दुआ जा मैसेज हूंदा कि अलाह साईं तव्हांजे नए साल खे ख़ुशी सां भरे वग़ैरह वग़ैरह अब जीअं स्टेटस खोल फलाणे जी बर्थडे टीरे जी बर्थडे मतिलबु यार सभु 1 जनवरी ते ॼमिया हुया। कुछ अहिड़ा चूतिया ज़ाहिर थींदा नए साल में जेके स्टेटस रखंदा आहिनि त नया साल आ गया पर तुम नहीं आए। यार हो छो अचे तो ॾे मतलब तुंहिंजा अहिड़ा कहिड़ा करतूतनि जो तोरे वापसि अचे तो छा कयो तूं बिल गेट्स हिन साल में तूं अॻे साल में छा कंदे मतलब चूतिया पाए छॾियो। शर्म करो, भगवान से डरो भोसड़ी वालो, भगवान से डरो, कुछ अच्छा करो लाइफ। कुछ अहिड़ा चूतिया ॿुधा आहिनि जेके बेरिया टाउन वञी उते फायर वर्क्स ॾिसंदा आहिनि ऐं थींदो कुझु बि न आहे उते ट्रैफिक में ज़लील थी वापसि घर मोटींदा आहिनि परे का स्टेटस भरे ऐं हिकिड़ा दादू में अहिड़ा बि आहिनि जेके दादू मोरो पुल ते वञी सिज खे ज़लील कंदा आहिनि मतलब सिज सां एॾियूं सेल्फियूं कढंदा आहिनि सिज माना चवंदो हूंदो तूं भला लंठो तो खाई वठंदो। कुछ अहिड़ा नाशुक्रा माण्हू आहिनि जेका नए साल में पुछंदा आहिनि जानी कहिड़ा हाल आहिनि त उनजो इहो ई जवाबु हूंदो बाक़ी यार सही मज़ा जेके आहिनि उहे वठंदा आहिनि कपिल्स उनखे राति जो गपा गप करण जो मौक़ो मिलंदो असां त विहाणे के माना भाकुर पाए सुम्ही पवंदा आहियूं ऐं सुबुह जो गारियूं बुजा ऐं थुकू घर वारनि जो खाईंदा आहियूं। चूतिया माण्हू अहिड़ा ॿुधा आहिनि जेके नए साल जो अननोन नंबर ते मैसेज कंदा आहिनि हैप्पी न्यू ईयर जे मोट ते मिले त उनखां पुछ छोकिरी या छोकिरो ई मतलब एॾी ठरकपन हूंदी अथनि हास्यकार इनबॉक्स में वञी उन्हनि खे मैसेज कंदा आहिनि हैप्पी न्यू ईयर जीअं रिप्लाई अचे वरी ॻाल्हायो चिड़ वठंदी आहे भेण जे चूड़ ते। त यार कुछ अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके पंहिंजे जानू मानू खां प्रॉमिस कंदा आहिनि त जान हिन साल हे कंदासीं पर पटींदा अंगूठो बि न आहिनि। ॿिया हिकिड़ा ईंदा आहिनि मुंहुं जहिड़ा छड़ा जेके मतिलबु राति जो यको सोचे आख़िर में इहो ई चवंदा आहिनि त सुबुह जो जिम वेंदासीं बॉडी ठाहींदासीं खाईंदासीं पींदासीं ऐं साॻो आख़िरी वारो मक़सदु छोकिरी ठाहींदासीं पर थींदो कुझु बि न आहे। जीअं सुबुह जो उथंदा आहिनि त बाबे या अम्मा जा भुजा साम्हूं हूंदा आहिनि। त यार उम्मीद आहे तव्हांजो नओं साल सुठो गुज़रंदो ऐं इंशाल्लाह मुंहिंजी दुआ आहे त तव्हांजो नओं साल सुठो गुज़रे जीअं असांजी 2020 फाड़ी उहा हे न फाड़ींदो ऐं सुठी उमेदूं रखंदासीं। उम्मीद आहे तव्हांखे इहा वीडियो वणी हूंदी अगरि वणी आहे त सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजो फेसबुक चैनल खे लाइक कयो। उम्मीद आहे अॻिते बि अहिड़ी वीडियो तव्हांखे मां ॾींदुमि पियो। अल्लाह हाफ़िज़।